बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, तव्हां ॾिठो त कश्मीर पुलिस जी तमामु वॾी तारीफ़ अथई अलीशा केस खां बाद में। जेके कश्मीर जो हिकिड़ो ASI हुयो, उहो उनखे सिंध गवर्नमेंट, वज़ीर आज़म, गवर्नर सिंध ऐं सिविल सोसाइटी जे ॿिनि माण्हुनि एज़ाज़ात सां नवाज़ियो। हाणे पाण ॻाल्हि कयूं था पिया त कश्मीर में जिते हिकु अहिड़ो किरदारु जंहिंखे इनाम ॾिना वञनि था, ऐं ॿियो असांजे कश्मीर में गुज़िरियल काफ़ी वक़्त खां वठी करे मोटरसाइकिलनि जूं चोरियूं ऐं मेहनि ॿकरियुनि जूं चोरियूं आम थी वियूं आहिनि। हाणे इन्ही ॿकरियुनि जे चोरियुनि ते, इन्ही मोटरसाइकिलनि जे चोरियुनि ते जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहो अॼु मुंहिंजे स्टूडियो में मुंहिंजो महिमान आहे, जंहिंजो क्राइम ते ख़ासि तौर ते हिकु सुठी गिरफ़्त आहे। उहो सीनियर साफ़ी दोस्त मुंहिंजो साईं जावेद खोसो साहब। साईं जिन खे मां पंहिंजे प्रोग्राम में भली कार चवां थो। नाज़रीन, जावेद साहब काफ़ी वक़्त खां वठी करे सहाफ़त सां वाबस्ता आहिनि, हमेशह पंहिंजो क्राइम जी रिपोर्टिंग कंदा रहिया आहिनि। ऐं साईं खां जेका हाल वाल कंदासीं, उनखां अॻु में मां चाहियां थो त हिकिड़ी वीडियो ॾेखारियां तव्हांखे। उन वीडियो ॾिसण खां बाद में पोइ इन सॼे मामले ते जेका जावेद साहब सां हाल वाल कंदासीं त आया इन वीडियो जे पोयां कहिड़ा अनासिर आहिनि, या इन वीडियो खां बाद में ऐं अॻिते बि कुझु ॿिया वीडियोज़ बि आहिनि जेके तव्हांखे मां ॾेखारींदुसि पंहिंजे प्रोग्राम में। पहिरियां अचो त हीअ वीडियो ॾिसूं। जावेद साहब, तव्हां हीअ वीडियो ॾिठी, हिन में जेको कुझु नज़र अचे थो पियो मुंहिंजे सम्झ खां बालातर आहे। तव्हां हिकु सीनियर सहाफ़ी आहियो, तव्हां ॾिसो त हिकु चोर अची करे हिकु कार्रवाई करे थो पियो, ऐं ख़ासि तौर ते इन में जेकी बारीक बीनी सां जेकर ॾिठो वञे उहा आहे अहम जेकी आहे उहा टाइमिंग। मां चाहींदुसि त इन सॼे वाक़े ते तव्हां पाण पंहिंजे लफ़्ज़नि में रोशनी विझो त महिरबानी थींदी। जी जनाब। सभ खां पहिरियों मां मुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां जो अॼु अवां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में टाइम ॾिनो आहे। ऐं बिल्कुलु ई तव्हांजो इशू खयो आहे, इहो शहर जेको इंतिहाई अहम इशू आहे, जंहिंजे लाइ बिल्कुलु जेतिरी रिसर्च कजे या जेतिरी शयूं आहिनि, ऐं ख़ासि करे त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे अवाम खे ख़बर बि आहिनि, पर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके अवाम खे ॿुधाइणियूं पवंदियूं आहिनि। असां सहाफ़ियुनि जो कमु इहो हूंदो आहे त असां निशानदेही कयूं ऐं असां उन शयुनि खे मंज़र आम ते आणियूं। जीअं हाणे पाण वीडियो ॾिठीसीं त इन वीडियो में ॾिठो वञे थो त 7:12 ते हिकिड़ो चोर अचे थो, अची करे मोटरसाइकिल जी स्विच खोले थो। स्विच खोलण खां पोइ वरी उहो हलियो वञे थो, स्विच खोले हलियो वञे थो, वरी उहो मुसलसल इंतज़ारु करे थो। वरी 7:36 ते हिकु दफ़ो ॿीहर अचे थो, अची लॉक खोलण जी कोशिशि करे थो। साॻी मोटरसाइकिल खे लॉक खोलण जी कोशिशि करे थो, पर उनखां लॉक नथी खोले, उहो नथो खोले सघे।
उन खां पोइ वरी हलियो वञे थो, वरी 3 मिंटनि खां पोइ वरी मोटी थो अचे, वरी 7:39 ते हिकु दफ़ो ॿीहर अचे थो। नाज़रीन ही टाइम जेके जावेद साहब तव्हांखे ॿुधाया इहे तव्हां वीडियो में बाक़ाइदा ॾिसी सघो था पिया। जी सर। त 7:12 ते पहिरियों अची स्विच खोले थो, उन खां पोइ 7:36 ते अची करे हेठों लॉक खोलण जी कोशिशि करे थो, लॉक उन खां कोन थी खोले, वरी 3 मिंटनि खां पोइ ॿीहर अचे थो 7:39 ते अची करे लॉक खोलण जी कोशिशि करे थो, उन में बि नाकाम वञे थो। ऐं इहा टाइम जेका आहे न तमामु अहम ॻाल्हि आहे, टाइम हाणे 7:15 बजे जेको टाइम आहे 7:30 पौणे 8 बजे ताईं, हा इन टाइम सॼे शहर में ऐं ही मेन माना रोड जेका नादरा ऑफिस आहे, नादरा ऑफिस पुराणी नेशनल बैंक जे विच में इहा जेका वारदात थी आहे, हिते माना बाक़ाइदा सॼो ॾींहुं माण्हुनि जो अचु वञणु हूंदो आहे। शहर जा माण्हू जेके आहिनि उहे नादरा ऑफिस जे रस्ते सां अचणु वञणु, ऐं ख़ासि करे जेका ॻाल्हि ॿी में अहमियत वारी ॻाल्हि आहे त जेका मेन रोड जो जेको कमु हले थो, इन जे करे बि जेके गाॾियूं आहिनि उहे इन रस्ते सां फिरी करे वरी तालका अस्पताल वारो रस्तो वठी करे ॿाहिरि निकिरनि थियूं। त इन टाइम माना एॾी रश हुजण जे बावजूदि हिते माना वारदात जी कोशिशि करे थो पियो। उन खां पोइ 7:39 ते जीअं हलियो वञे थो, उन खां कमु नथो थिए। उन खां पोइ 7:40 ते 2 पुलिस एहलकार अचनि था, अचण सां उहे लॉक चेक कनि था। नाज़रीन हैरानगी जहिड़ी ॻाल्हि आहे जो ही कश्मीर पुलिस जी उहा वाहिद तेज़ पुलिस आहे जेका बग़ैर इतला जे साॻी उन मोटरसाइकिल ते पहुचे थी पई। अजीब ॻाल्हि आहे। जी जनाब। त 7:40 ते 2 पुलिस एहलकार अचनि था, उहे जंहिं टाइम हुते मोटरसाइकिल खे चेक कनि था, इन विच में जेको जंहिंजी गाॾी आहे जेको उहो माण्हू पाण बि अचे थो, हुनखे ख़बर न आहे उहो माड़ी ते वेठो आहे मथे, पर उहो उतां ॾिसे थो पुलिस वारनि जे आवाज़ ते, त उहो उन खां पुछे थो पुलिस वारनि खे छा आहे, पुलिस वारनि पुछनि था मोटरसाइकिल, असांजी मोटरसाइकिल आहे। चयो ठीकु आहे, एतिरी ॻाल्हि करे पुलिस वारा हलिया वञनि था। जॾहिं उहो मालिक हेठि लहे थो, अची करे मोटरसाइकिल ॾिसे थो त उन जेका चाबी आहे, जेका स्विच आहे उहो स्विच भॻल आहे, ऐं जेको लॉक आहे उहो लॉक बि भॻल आहे। उहो उन टाइम बर वक़्तु कार्रवाई करे CCTV चेक करे थो, CCTV में नज़र अचे थो 7:12, 7:36, 7:39 ताईं चोर अची करे पंहिंजी कोशिशि करे थो, पर जॾहिं उहो नाकाम थिए थो 7:40 ते पुलिस वारा बिना इतला जे अची करे लॉक चेक कनि था। ऐं जॾहिं इहा शइ आहे त उन जांच जे लाइ पुलिस खे जेका आहे उहा वीडियो जेका आहे, जेका हींअर असांजे नाज़रीन जेका ॾिठी वीडियो, उहा पुलिस खे ॾिनी वई त भई हीउ चोर आहे, हीउ चोर ज़ाहिर आहे, तव्हांजी वीडियो में ॾिसी सघो था त चोर जो चहिरो ज़ाहिर थिए थो, लोकल शहर जो ई हूंदो। पुलिस खे जीअं चवंदा न पुलिस खे सभु ख़बर आहे, पर जॾहिं पुलिस खे सभु ख़बर आहे त उन चोर जे ख़िलाफ़ु कार्रवाई छो न थी। पर जॾहिं पुलिस जे ख़िलाफ़ु कार्रवाई न थी आहे त उन खां पोइ जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु त कार्रवाई थिए आहे। जेके चोर आहे उन चोर खे बि गिरफ़्तार कयो वञे, न चोर गिरफ़्तार थियो आहे, न पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी आहे। त इन मां हिकिड़ी शइ जेका असां जेको जेका असां ॾिठो आहे त उन में जेको आहे न किथे पुलिस जो हथु ज़रूरु आहे। पोइ हाणे पुलिस उन में केतिरे हद ताईं इन्वॉल्व आहे, छो जो मादी में बि इहो थींदो रहियो आहे त पुलिस जी इन्वॉल्वमेंट रही आहे। जेका शइ असां शुरूआति में 2016 में बि इहा शइ मां डिक्लेयर कई ॻाल्हि पंहिंजे हिन वक़्तु बि, जेकॾहिं मौजूदा पुलिस जेका आहे अगरि उहा नेक नीति सां कमु करणु चाहे त उन शइ जो सबूत मां बावसूख ज़रिया मुंहिंजा जेके आहिनि उन मां ज़रियनि में ॿुधाए सघां थो त कहिड़नि पुलिस एहलकारनि खे ख़बर आहे त इहो जेको कारोबार थींदो रहियो उहो कीअं थींदो रहियो, उन में केरु मुलविस हुया, कीअं माण्हुनि ताईं इहा शइ पहुच थी आहे। हिकिड़ी ॿी शइ त जेके ही वारदात थी आहे, ही जेके वीडियो तव्हां ॾिसी नाज़रीन, उहा हिकिड़े सहाफ़ी जी मोटरसाइकिल सां ई हथ चुरान कई वई आहे। जावेद साहब, अक्सर ईअं थींदो आहे त हिकु SHO जॾहिं वेंदो आहे ऐं उन खां बाद में जॾहिं ॿियो नओं SHO ईंदो आहे त उन में हिकिड़ी शइ कई वेंदी आहे त चोरियूं हमेशह बाशऊर माण्हुनि जूं कयूं वञनि थियूं, उन्हनि चलता फुलता माण्हुनि जी कयूं वञनि थियूं जेके पाण आवाज़ उथारनि ॼाणनि था, या उन्हनि जो हिकिड़ो महदूद हिकिड़ो हल्को आहे जंहिंखे फेसबुक चइजे, ट्विटर चइजे, या शहर जा जेके सुठा माण्हू बाशऊर माण्हू उन्हनि जूं चोरियूं थियनि, इन जो छा सबबु आहे, उन्हनि खे टारगेट छो कयो वञे थो? सर बिल्कुलु इहा तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। असल में ॻाल्हि आहे न, चोरी जेका आहे उहा हर मुआशिरे में थींदी आहे। चोरी हर मुआशिरे में थिए थी, चाहे केतिरो बि पढ़ियल लिखियल मुआशिरो छो न हुजे, चाहे यूरोप छो न हुजे, अमेरिका छो न हुजे, चोरियूं वारदातूं हर जॻह ते थियनि थियूं। पर असां वटि कश्मीर जी जेका चोरी आहे न उनजो हिकु मिसाल, निरालो मिसाल आहे। असां वटि जेका चोरी थिए थी उहा ख़ासि करे हिकु जेका आहिनि त जेके असांजी दीवान कम्यूनिटी आहे, ख़ासि तौर ते तव्हांजी शइ ते नज़र कंदो, जेके बि मोटरसाइकिलियूं वञनि थियूं, फुर थियनि थियूं या चोरी थियनि थियूं, उहे दीवान कम्यूनिटी जे दोस्तनि जूं वञनि थियूं। हाँ, उन में छा थो थिए त हिकु सघारो आवाज़ु जेको आहे न हिंदू काउंसिल या अक़लियत जे नाले सां जेका उन हिकिड़ो हमदर्दी मिले थी, त उन हमदर्दी नाले सां ख़ासि करे जेको आहे हिंदू कम्यूनिटी जे दोस्तनि खे निशानो बणायो वञे थो। 1 नंबर। ॿिए नंबर ते इहा आहे त ख़ासि करे जॾहिं हिकु मक़सूद जेका मुसलसल जेको पोयों हिन शइ खे न हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि न ॾिसबी, हिन खे मुसलसल हिकिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदो त हीअ कॾहिं खां मामला हलनि था, कीअं हलनि था, कश्मीर में छा हुयो, कश्मीर में मामला जेके ॿार अगवा थियनि पिया, वरी उनखां पोइ ॿारनि जे अगवा जा वारदात बंदि थी विया, वरी कुझु जेके आहिनि
जेके धाड़ेल हुआ उन्हनि सां वरी ॻाल्हियूं थियूं, वरी कंहिं धाड़ेलनि जे नाले ते जेके कारोबार हलंदा रहिया उन्हनि खे मंथलियूं, धाड़ेलनि खे त मंथलियूं पुॼंदियूं रहियूं। त 11 साल मुसलसल हिकिड़े थाणे ते जेकॾहिं को रहे थो उनजे पुठियां को छा करे थो। पोइ इन में हिकु असांजो गुड्डू जो जेको आहे त दोस्त आहे जेको नाज़िम रहियो आहे, इस्माइल पठान नालो अथसि। पोइ उहो जेको आहे त स्टैम्प जेके ठपा हूंदा हुआ न नाज़िम जेके लोकल गवर्नमेंट जा, त उहे ठपा जेके आहिनि उहे पंहिंजे खीसे में विझी घुमंदो हुयो। पोइ उन खां जॾहिं पुछंदा हुआसीं तव्हां नाज़िम आहियो, तव्हां जेको आहे त हीअ ठपा खीसे में खणी छो था घुमो, त पोइ उहो चवंदो हो त भई ॻाल्हि इहा आहे त मां हादसाती तौर ते नाज़िम थियो आहियां, मूंखां पोइ जेको ईंदो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं सोर्स जे हिसाब सां अचे या कहिड़े बि हिसाब सां अचे, पर उहो जेको आहे ईअं माण्हुनि खे ठपा खीसे में खणी न घुमंदो। इहे माण्हुनि जो मां जेको आहे त आदत ख़राबु कयां थो, असांजे माण्हुनि जी आदत ख़राबु कई वई आहे। उन्हनि खे हिकु शयूं जेके आहिनि अहिड़े नमूने सां प्रोवाइड कयूं वियूं। हाणे मिसाल तौर तव्हांखे ॿुधायां त 40,000 जी या 50,000 जी ऐं तक़रीबन तव्हां नोट कंदो मोटरसाइकिल जेका बि चोरी थिए थी शहर जी उहा 0 मोटरसाइकिल थिए थी। ऐं सर हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि थोरो विच में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीअ जेका वीडियो जेका आहे हिन वीडियो जो हिकिड़ो ॿियो पस मंज़र बि अथव। इन वीडियो जी बि पस मंज़र इहा आहे त उन चोरी करण वारे खे इहा ख़बर आहे त CCTV किथां लॻल आहिनि। अच्छा, इहा बि उनखे ख़बर आहे। इन खां पोइ असां जेके साइड में बैंक आहिनि अला बी या ॿिया जेके बैंक आहिनि असां उते बि वञी करे असां कोशिशि ॻोल्हण जी कई आहे त इहो चोर ओॾे कोन थो वञे, ऐं इनखे इहा ख़बर आहे त हेॾां जेके CCTV लॻल आहिनि ऐं उन में मां क्लियर अची सघां थो हेॾां जेका हीअ CCTV आहे हीअ हुननि जी ज़हन में ॻाल्हि हुई शायदि त हीअ CCTV दुकान बंदि आहिनि त CCTV बंदि आहे, पर बैंक जी जेकी CCTV आहे उहा हिनखे कवर करे सघे पई। ऐं उहो जेको आहे त फिरी करे थाणे वारो परियों रस्तो थाणे जे साम्हूं क्रॉस करे परियों रस्तो घिटी आहे जेका सब्ज़ी मंडी जे पुठियां घिटी आहे, इहा घिटी वठी करे वरी इहा डिग्री कॉलेज वारो जेको रस्तो आहे गर्ल्स डिग्री कॉलेज जेका इतां रस्तो वठी करे इन बैंक जे पुठियां जिते जनरेटर बि लॻल आहे ऐं हेॾां जेको आहे माल जो जेको इहो जेको ढक आहे इन ढक वारे रस्ते इहो तक़रीबन 7 बजे फटा आहिनि बिल्कुलु। नंढो गेट बि आहे एतिरो ठाणे नंढे गेट खां फिरे थो ऐं वॾे गेट खां बि। अच्छा इनखे माना चोर इहा सॼी शइ ख़बर आहे 7 बजे खां वठी करे जेका वीडियो असां तसली सां ॾिठी आहे त उन में जेका त 7 बजे खां वठी करे उहो मुसलसल जेको आहे चकर ॾिए थो, कॾहिं फ़ोन ते ॻाल्हाए थो। ऐं उनखां अलावा जेको आहे त जेका तव्हां ॻाल्हि कई पंहिंजो जेके हिंदू कम्यूनिटी जा दोस्त आहिनि या जेके सम्झियल सुलझियल माण्हू आहिनि उन्हनि जी जेका चोरी थिए थी उन में छा थो थिए त हिकु आवाज़ु उथे थो, जेको आवाज़ु उथे थो उहा बदमनी जेकी हिकिड़े लहर जेका आहे उहा ॾेखारण जी कोशिशि कई वञे थी त बदमनी हेतिरी थी वई आहे ऐं बदमनी खे कंट्रोल कजे। नाज़रीन असांजे कश्मीर में ख़ासि तौर ते हिकु वॾो नालो रहियो आहे ज़ियाद अली नूनारी साहिब जो, ऐं अचो त मां पहिरियों तव्हांखे उनजी वीडियो ॾेखारियां ऐं उनजे वीडियो खां बाद में वरी साईं जावेद साहिब खां असां सवाल कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त कुझु टाइम खां वठी 2-4 महीननि खां वठी कुझु मोटरसाइकिल हिते कुझु बाइक्स चोरियूं थियूं, जंहिंमें चोरनि जा 2-3 टोला जेके उहा सरगर्म थी विया। लॉकडाउन में असांजी पुलिस जी बि थकावट सम्झो या ड्यूटी खां कुझु हो सम्झो पंहिंजे हुन में परेशानी में लॻी विया। पोइ असां हुन ॾोहारनि खे नज़र में ऑब्जर्वेशन में रखियो त इहा ॾोहारी कहिड़ा आहिनि, जंहिंमें असांजूं 12 खां 14 गाॾियूं हुई 4-5 महीननि जे अंदरि हितां कढी आहे मुख़्तलिफ़ मॉडल सां मुख़्तलिफ़ दोस्तनि जूं, ऐं जंहिंमें ग़ुलाम मुर्ज़ा साहिबु सुमरो आहे, ख़ालिद साहिबु लांगा आहे, शामुर ख़ान ऐं ॿिया दोस्त हिन वक़्तु असांजे साम्हूं वेठा आहिनि। तव्हां ॾिसो था 10 ॼणा असां 10 बाइक्स जेके आहिनि उहे रिकवर करायूं आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह ॾोहारी बि पकड़िजी आहिनि जेनियन। ऐं उन्हनि खां असां स्टील जो मास्टर की जेको उहा रेंड आहिनि उन्हनि खां बरामद बि कयूंसीं ऐं उन खां जॾहिं इंट्रोगेशन कईसीं त उन्हनि फर्दर ॿुधायो जिते उन्हनि गाॾियूं विकितियूं, गाॾियूं त वापसि करायूंसीं। हीअ गाॾियूं तव्हांजे साम्हूं बीठियूं आहिनि, हीअ 10 गाॾियूं ऐं असांजा दोस्त बि जंहिंजूं गाॾियूं वयल आहिनि हीअ साम्हूं तव्हांजे वेठा आहिनि ऐं DSP साहिब अॼु वेठो आहे। ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं मोर पंहिंजो रमज़ान शरीफ़ जो महीनो बि हलियो त भाग वारो, पोइ असां इहे चाबियूं गाॾियूं अॼु मालिकनि जे हवाले कंदासीं। ऐं हिन में कुझु दोस्त 4-5 अञा बि रहियल आहिनि पोइते, जंहिंमें गैंग्स सां उहा ज़ाहिर कयूं आहिनि। फ़िलहालु उहे हिननि पकड़ण खां पोइ चिड़ी आहिनि, इंशाअल्लाह ताला असां उन्हनि खे बि पकड़े ऐं कैफ़े किरदार ते आणींदासीं। उन्हनि जूं बाइक्स जेके वियल आहिनि उहे बि इंशाअल्लाह ताला असां वापसि कराईंदासीं। ॾिसो था तव्हां हीअ चाबियूं आहिनि स्टील जी चाबी आहे जंहिंसां हीअ करे लाक खे अंदरि विझी करे हीअं टोड़े करे टोड़ींदा आहिनि अहिड़े तरीक़े सां। जेके तव्हां मूं दोस्त चवंदा आहिनि त असांजी चाबी लाक लॻियल ई उहा लाक हिन सां टुटी वेंदी आहे। स्टील जी ठहियल आहिनि, तमामु मास्टर की जेके चइजे हीअ तव्हां ॾिसी सघो था, तमामु पावरफुल आहिनि। हीअ जंहिंजी लोक तव्हां ॾिसो तमामु पावरफुल आहिनि
हिकु जा थी विझी अहिड़े नमूने सां कटोड़ींदा आहिनि, लाक खे पोइ हिकदमि कटे करे हलिया वेंदा आहिनि। त तव्हां सभिनि वरी बि दोस्तनि खे यादि महिरबानी करे तव्हां इहो लाक वारो तालो वठो, प्लास्टिक वारो उहो हणो, उन में तव्हांजी बि सेफ्टी आहे, छो जो पब्लिक ते बि कुझु न कुझु तव्हांजो हक़ रखूं था असां, त तव्हां इहा शइ हणो। इंशाअल्लाह ताला न कोई तालो कपे सघंदो कटे सघंदो, पर तव्हां न हणंदा आहियो त हीअ आराम सां हीअ चालियूं आहिनि जेके असां हीअ बरामद थियूं आहिनि लोफर पार्टी जा। महिरबानी। जाय साहब तव्हां सवाल तव्हां ॾिठो इन वीडियो में त ज़ियाद साहब जे दौर में 15 खां 16 या 20 जे लॻभॻि मोटरसाइकिल जो ज़िक्र आहे इन वीडियो में, ऐं जेके उन्हनि दोस्तनि खे वापसि कराए ॾिनियूं। अक्सर असां जेको ॾिठो आहे त पुलिस छा थी करे जंहिंजी मोटरसाइकिल गुम थिए थी उनखे चवनि था तव्हां कागज़ खणी अचो, उन्हनि जे मोटरसाइकिलूं ओरिजिनल मोटरसाइकिलनि जी जाइ ते जेका उन्हनि वटि मोटरसाइकिल मौजूदु आहे, फ़ोटो सेशन में ईअं थींदो आहे त उहे मोटरसाइकिलूं उन्हनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं उन जे बदिले में अधु क़ीमत बि उन्हनि खे ॾिनी वेंदी आहे। छा पुलिस जो अॼु ताईं बि इहो सिलसिलो हले थो पियो त ॿीणा मरणी बि खाए परणी बि खाए, मालिकनि खे 20 खां 25 हज़ार रुपया ॾिना वञनि था ऐं जॾहिं त चोरनि खां पूरी मोटरसाइकिल वरिती वञे थी? इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? वक़्त जी नज़ाकत खे बि न मद्देनज़र रखी करे जो तव्हां। बिल्कुलु सर, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। सर हीअ ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका पाण वीडियो जेका ॾिठी आहे इहा ख़ुदि उन सूबेदार जे दौर में 8 मई 2020 में, यानी कि हिन साल जी 5 महीने जे 8 तारीख़ ते जेका अपलोड थियल आहे उन्हनि जे पंहिंजे वाल ते। इन में हीअ ॻाल्हि कनि था त भई असांजे जेका आहिनि हिकिड़े महीने जे अंदरि दोस्तनि जूं 15 मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि। इन में अॻु में चोरियूं महीने में 15 मोटरसाइकिल महीने में जॾहिं हुननि जी पोस्टिंग आहे त सिर्फ़ु पोस्टिंग हुई त पोइ चोरी थियूं त माना वापसि कराए चोरी थियूं बदमनी उन टाइम बि हुई। पर उन टाइम छा हुयो त असांजा कुझु नामनिहाद माण्हू आहिनि जेके सोशल मीडिया ते एक्टिविस्ट थियल आहिनि, सिर्फ़ु हुनखे सोशल मीडिया जो हिकिड़ो जेको आहे झटको आयल आहे त बसि उहो सिर्फ़ु हर ॻाल्हि उन्हनि जा जेके सभु फ़ैसिला थींदा आहिनि उहे सोशल जहिड़ा बि सोशल मीडिया ते, उन्हनि जा फ़ैसिला बि सोशल मीडिया ते, उन्हनि माण्हुनि हिकिड़ो आवाज़ु उथारियो आहे, वावेला हिकिड़ी खणी थी आहे त हाणे चोरियूं वधीक आहिनि। उन टाइम तव्हां बि चेक करायो उन जा वाल जेके हाणे लिखनि था न, हिकु हिकु चोरी ॻणनि था, नंबरिंग उन्हनि हणनि था, 1 नंबर चोरी, 2 नंबर, 3 नंबर, हेतिरा ढोर विया, हेतिरा विया, इहे सभु मामला थियनि था। पर हिकिड़ी शइ हाणे तव्हां ॾिसो हीअ वीडियो तव्हां पाण ॾेखारी आहे, ॾिसण वारा माण्हू पाण फ़ैसिलो करे सघनि था। त इन में ॾिसो पाण चए थो त 15 मिंट जी जेका आहे मुंहिंजो 15 जेके मोटरसाइकिलूं आहिनि उन्हनि जी जेका आहे 15 मोटरसाइकिलुनि जेका चोरी रिकवरी थिए थी। पर इहे चोरी थी न, इहे 8 तारीख़ ते वाक़ियो थियल आहे ऐं हिन में ख़ुदि सूबेदार चए थो त इन जे ख़िलाफ़ असां केस दाख़िल कयो आहे। चोर कोई बि ज़ाहिर कोन्हे ऐं ख़ुदि मां पाण थाणे जो रिकॉर्ड चेक कयो आहे, थाणे जे रिकॉर्ड ते 6 तारीख़ ते, 7 तारीख़ ते ऐं 8 तारीख़ ते, 7 तारीख़ ते 2 केस दाख़िल थियल आहिनि जेके जहिड़े जा आहिनि, दूबदू हिक ॿिए जे ख़िलाफ़ दाख़िल थियल आहिनि। 167, 168 क्राइम नंबर जेके आहिनि 167, 168 2 केस दाख़िल थियल आहिनि। मोटरसाइकिल चोरी जो कोई केस कोन्हे, कोई जवाबदार गिरफ़्तारी जो कोन्हे को। नाज़रीन, अक्सर पुलिस जेके बि मुक़ाबला करे थी पई उन्हनि ते माण्हू शक कनि था पिया, या जेके रिकवरियूं करे थी पई अञा ते उन्हनि जा चोर ज़ाहिर न थिया आहिनि। कश्मीर पुलिस के घुर्जे त हाणे पुरानी रवायत के ख़त्म करे जेके चोरियूं थियनि थियूं पियूं उन्हनि जा चोर बि ज़ाहिर करे ऐं भाॻियुनि ते असल शयूं बि पुॼाए। नाज़रीन, असांजो मक़सदु तव्हांखे आगाह करणु आहे त तव्हां हिननि वीडियो जे ज़रिए ॾिठो त तव्हां क्राइम कीअं थींदो आहे ऐं उनखे कीअं वापसि करायो वञे थो पियो। हाणे मां जाय साहब तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में कई आहियो। नाज़रीन, ॿिए कंहिं इशू सां वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।